मौला फरमाइंदा उसूल काफ़ी जी रिवायत है। मौला फरमाइंदा इन्नमा यअबुदुल्लाह मन यअरिफुल्लाह, अल्लाह जी इबादत त सिर्फ़ु उहो थो करे, सिर्फ़ु इन्नमा सिर्फ़ु उहो थो करे, ॿियो कोई अल्लाह जी इबादत नथो करे जेको अल्लाह जी मारिफत रखे थो। अल्लाह जी मारिफत रखंदो त अल्लाह जी इबादत कंदो, अगरि अल्लाह जी मारिफत ई न आहे त कंहिंजी इबादत थो करे। रब जी मारिफत न आहे त सुभान रब्बियल अज़ीम व बिहम्दी कंहिंजे लाइ थो चवनि, सुभान रब्बियल आला व बिहम्दी नमाज़ में कंहिंजे लाइ थो चवनि, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन कंहिंजे लाइ थो चवनि, मारिफत आहे कोन, सिर्फ़ु नालो आहे। मौला फरमाईंदा त हक़ीक़त में अल्लाह जी बंदगी करे ई उहो थो जेको अल्लाह जी मारिफत रखे थो। फ़अम्मा मन ला यअरिफुल्लाह, अलबत्त उहो माण्हू जेको अल्लाह जी मारिफत नथो रखे, फ़इन्नमा यअबुदु हाकज़ा ज़लालन, उहो ईअं ई आम माण्हुनि वांगुरु जीअं गुमराहीअ में इबादत कंदा आहिनि, नमाज़ पढ़नि था, रोज़ो रखनि था ऐं हज बि कनि था ऐं इहे जेके इबादतुनि जा सक़ाफ़तूं इहे सभु अंजाम ॾियनि था, पर जंहिंजे लाइ अंजाम ॾियनि था उनजी मारिफत आहे कोन, अलाए कंहिंजे लाइ था अंजाम ॾियनि, ग़ाइब, नतीजो मिलणो ई कोन्हे। इन करे तव्हां नहजुल बलागा पढ़ो, अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम जन पहिरियों ख़ुतबो मौला जो जेको नहजुल बलागा में आहे उनजे इब्तिदाई हिस्से में आहे। पाण फरमाइनि था अव्वलो दीन मारिफतुहु, दीन जो पहिरियों सबक़ु अल्लाह जी मारिफत आहे, अव्वल अल्लाह जी मारिफत, पोइ अॻिते बाक़ी दीन। अगरि अल्लाह जी मारिफत न आहे बाक़ी दीन आहे ई कोन, छो त अल्लाह जी मारिफत बुनियाद आहे दीन जी। अल्लाह जी मारिफत न आहे रिसालत जी मारिफत कोन हासिलु थींदी, रिसालत जी मारिफत हासिलु न थींदी इमामत जी मारिफत कोन हासिलु थींदी, छो त इमामत रिसालत जी जानशीनी आहे। रिसालत जी मारिफत हासिलु न थींदी, ख़ुदा जी मारिफत हासिलु, साहबा जी मारिफत बि कोन हासिलु थींदी। साहबा रसूल जा आहिनि, रसूल जी मारिफत जो बुनियाद अल्लाह ते आहे, उहो अल्लाह जी मारिफत आहे ई कोन, न रसूल जी मारिफत, न साहबा जी मारिफत, न अहल बैत जी मारिफत, बसि असांखे कुझु ॿुधायो वियो आहे उहो असां उन मारिफत ते बीठा आहियूं, ख़बर न आहे उहा आहे बि सही मारिफत, अलाए उहा आहे कोन। ज़्यादातर त असां जेको आहे शनाख़्ती कार्ड ॼाणंदा आहियूं उनखे मारिफत सम्झंदा आहियूं। नालो हीअ अथसि, पीउ जो नालो हीअ अथसि, विलादत जी तारीख़ हीअ अथसि, वफ़ात जी तारीख़ हीअ अथसि, ज़िंदगी जा 2-3 किस्सा ही आहिनि, इहो शनाख़्ती कार्ड आहे। अगरि मूंखे कंहिंजो शनाख़्ती कार्ड ॾियो, उहो शनाख़्ती कार्ड पढ़ी मां चई सघां थो फलाणे खे सुञाणा थो, उहा किथां सुञाणे। सुञाणप जो मतिलबु इहो आहे उनजो अख़लाक़ छा आहे, उनजो सलूक छा आहे, उनजो नज़रियो छा आहे, उनजो फ़िक्र छा आहे। शनाख़्ती कार्ड थोरी ॿुधाईंदो आहे त सुञाणप, शनाख़्ती कार्ड सुञाणप कोन्हे। केतिरा आइमा आहिनि ख़ासि तौर ते इमाम ज़ैनुल आबिदीन खां पोइ जिन जो असांजा मौलाई सिर्फ़ु शनाख़्ती कार्ड ॼाणंदा, नालो, पीउ जो नालो, विलादत, वफ़ात, हिकु ॿ ज़िंदगी जा वाक़िया, बसि ख़तमु। बाबा इहो इमाम जंहिं इमामत जे दर्जे ते आहे उहो इमामत आहे छा, उनजो दारो मदार रिसालत ते, रिसालत सम्झी कोनसीं इमामत किथां सम्झ में, रिसालत जो दारो मदार तौहीद ते आहे, तौहीद सम्झीसीं कोन। मौला फरमाए अव्वलो दीन मारिफत ही, दीन जो पहिरियों सबक़ु अल्लाह जी मारिफत, पोइ इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जन उसूल काफ़ीअ जी रिवायत है। मौला फरमाइनि था मल्लम यारिफ़ अमरना मिनल क़ुरआन, जेको क़ुरआन मजीद मां असांजे हिन अमर विलायत ऐं इमामत जी मारिफत नथो रखे, या असांजी इमामत किथां सिखी अथई, अबे ॾाॾे खां सिखी अथई, किथां सिखी अथई, ख़तीबनि खां सिखी अथई, इहा मारिफत कोन्हे। असुल मारिफत इमाम जी उहा ई आहे जेका क़ुरान मजीद जी। मौला फरमाए जंहिं क़ुरान मजीद मां असांजे हिन अमर इमामत जी मारिफत हासिल न आहे की लम यतनक़ब मिनल फितन, उहो कॾहिं बि फितननि मां, आज़माइशुनि मां निकिरी कोन सघंदो, सदाईं फाथो पियो हूंदो। कॾहिं हू हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि, कॾहिं हू ॿी ॻाल्हि चवंदुसि, फाथो पियो। इमामत खे क़ुरान मजीद मां सम्झणो आहे। क़ुरान मजीद माना छा, अलाह वटां सम्झणो आहे।
तॾहिं सही इमामत जी ख़बर पवंदी।